अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिय लौला अन हदानल्लाह लक़द जाअत रसूलु रब्बिना बिलहक़्क़ि सलवातुल्लाहि अलैहिम अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़्क़िहु फ़िद्दीन। सला शरीफ पढ़ो। मोहतरम दोस्तों ऐं मुसलमान भाइरों, क़ुरान करीम जी उहा सूरत जेका ग़ालिबन हर मुसलमान खे यादि हूंदी आहे ऐं जंहिंजी तिलावत नमाज़ जी हर रकात में कई वेंदी आहे, उन जी आख़िरी आयत जी मूं तिलावत कई ऐं अॼोकी महफ़िल जे अंदरि चंद मिंट इन जी तशरीह कंदुसि। अल्लाह पाक तव्हां ऐं असांखे क़ुरान पाक जे सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह सी फरमायो हर मुसलमान खे त तूं हर वक़्तु इहा दुआ घुर त इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, ऐं अल्लाह असांखे सिरात मुस्तक़ीम नसीब फरमाए ऐं असांखे सिरात मुस्तक़ीम ते हलाए, असांखे सिरात मुस्तक़ीम ॾेखार, उन जी रहनुमाई फरमाए। मोहतरम दोस्तों, उहो सिरात मुस्तक़ीम जेको बाने खे अल्लाह ताईं पहुचाए, उहो सिरात मुस्तक़ीम जंहिंखे मज़बूती इख्तियार करण खां पोइ इंसान जी नजात ऐं छुटकारो थिए, उहो सिरात मुस्तक़ीम फ़क़ति हिकु आहे। गुमराही जा रस्ता घणा आहिनि ऐं हिदायत जा रस्ता फ़क़ति हिकु ई आहे। सिरात मुस्तक़ीम ख़त मुस्तक़ीम जो नालो आहे। वल ख़त्तुल मुस्तक़ीम ला यकूनु इल्ला वाहिदन वलिज़्ज़लालति अर्ज़ुन अरीज़। ख़त मुस्तक़ीम जेको सिधो बाने खे अल्लाह ॾे पहुचाए, जंहिंजे हिकिड़े सिरे ते मलाइक हुजे, ॿिए सिरे ते क़ुरान हुजे। क़ुरान चवे त हीउ रस्तो इख्तियार कर, मलाइक चवे सिधो हलियो अचे, हेॾां होॾां न निहार, तां त अल्लाह ताईं पहुची सघे। उहो सिरात मुस्तक़ीम फ़क़ति हिकु आहे। बाक़ी गुमराही जा रस्ता दुनिया जे अंदरि घणा आहिनि। क्योंकि सिरात मुस्तक़ीम हिकु आहे, गुमराही जा रस्ता घणा आहिनि, तंहिंजे करे हिदायत वारनि जो दुनिया में तादाद थोरो आहे, गुमराहनि जो तादाद घणो आहे, छो त उन्हनि जे हलण जा रस्ता ई घणा आहिनि। ॻाल्हि सम्झो था? हिननि जे हलण जो रस्तो ई हिकु आहे। ऐं इहो सिरात मुस्तक़ीम दुनिया जे अंदरि इन जो मैदान माशर जे अंदरि नक्शो पुल सिरात आहे। पुल सिरात जेका जहन्नम ते रखी वेंदी, जेका तलवार खां तिखी ऐं सुईअ खां सन्ही हूंदी, इहो फोटू ऐं नक्शो आहे दुनिया जे सिरात मुस्तक़ीम जो। जीअं हुन पुल सिरात तां हलणु ॾुखियो, तीअं दुनिया में सिरात मुस्तक़ीम ते मज़बूत रहण, गुमराहनि खां पाण खे बचाइण, बिदअत ऐं शिरक खां बचाइण, कुफ्र जे ताक़तनि खां मुक़ाबिलो करे पंहिंजे ईमान जी बचा करण, इहा ॾाढी मुश्किल ॻाल्हि आहे। इन सिरात मुस्तक़ीम जो नक्शो क़यामत जहिड़ी पुल सिरात आहे, जंहिंजे बारे में तव्हां उलमा खां ॿुधी चुका आहियो त सुईअ खां सन्ही या तलवार खां तिखी आहे। आख़िर इंसान जो अक़ुल मता कमु न करे त अहिड़ी पुल जेका सुईअ खां सन्ही ऐं तलवार खां तिखी हूंदी,
उन ते गुज़र कीअं थी सघंदो, उन ते माण्हू मटे कीअं सघंदो। उन जे लाइ तव्हां हिकिड़ो कानून ॿुधो त दुनिया जे अंदरि कानून इहो आहे त ताक़त जो मदार हमेशह लताफ़त ते रहियो आहे। जेका शइ जेतिरी लतीफ़ ओतिरी ताक़त वारी, जेतिरी कसीफ़ ऐं ॻरी ओतिरी बेताक़त। मिटीअ खां मथे ताक़त पत्थर में आहे, सम्झे, पत्थर खां मथे ताक़त लोह में आहे, लोह खां मथे ताक़त बाहि में आहे, उहो लोह खे ॿाहिरि छॾे। बाहि खां मथे ताक़त पाणीअ में आहे, पाणीअ खां मथे ताक़त हवा में आहे। जेका शइ जेतिरी लतीफ़ ओतिरी ताक़त वारी, जेतिरी ॻरी ओतिरी बेताक़त। मिटी कसीफ़ ऐं ॻरी शइ आहे, मथे मिटी जो कड़ो उछलाईंदे त हेठि किरंदो। बाहि लतीफ़ शइ आहे, हेठि ॿारींदे त मथे चढ़ंदी। फूकणूं रबड़ जो ठहियलु आहे, जेको पट ते पियो हूंदो आहे, उन में हवा लतीफ़ जे करे विझंदे त मथे उॾामंदो। हवाई जहाज़ 1000 मणनि जो ठहियलु आहे, जेकॾहिं उनमें पेट्रोल लतीफ़ विझंदे त उनखे फिज़ा जे अंदरि उॾाईंदो। दुनिया में बि इहो कानून आहे त गुनाह इंसान खे ॻरो बनाईंदा आहिनि, नेकियूं इंसान खे हल्को बनाईंदियूं। गुनाह में कसाफ़त आहे, नेकी जेके आहिनि तिन जे अंदरि लताफ़त आहे। नेकी इंसान खे हल्कियूं बनाईंदियूं आहिनि। पुल सिरात बराबरि सुईअ खां सनी ऐं तलवार खां तिखी, पर जेको नेकोकार इंसान जेको दुनिया में सिरात मुस्तक़ीम ते मज़बूती सां रहियो हूंदो, उहो जॾहिं उनजे अॻियां अची बीहंदो तॾहिं नेकियूं उनखे एॾो लतीफ़ ऐं हल्को बनाईंदियूं जो उन पुल तां उॾामंदो पियो, न को पेर लॻंदो, न को उनखे तकलीफ़ महसूस थींदी। न को पेर लॻंदो, न को उनखे तकलीफ़ महसूस थींदी। पर उहो शख़्स जेको दुनिया में सिरात मुस्तक़ीम ते मज़बूती सां रहियो हुजे। हाणे क़ुरान चवे थो इहदिन सिरातल मुस्तक़ीम, ऐं अल्लाह असांखे नसीब फरमाए सिरात मुस्तक़ीम। छा नसीब फरमाए? अॻियां क़ुरान सिरात मुस्तक़ीम जी ख़ुदि तशरीह फरमाई। मोली वेठा आहिनि, थोरी ॻाल्हियूं अरबी जूं हूंदियूं, पर तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि थो करियां। सिरात मुस्तक़ीम जा 2 पहलू आहिनि। हिकिड़ो हुनजो ईजाबी पहलू आहे, ॿियो सलबी पहलू आहे। ईजाबी पहलू जी माना सिरात मुस्तक़ीम छा खे चइजे, सलबी पहलू जी माना सिरात मुस्तक़ीम कहिड़नि जो रस्तो न आहे। अल्लाह सी सिरात मुस्तक़ीम खां पोइ फरमायो त अल्लज़ीना अनअमत अलैहिम, इहा ईजाबी पहलू जी तशरीह। गैरिल मग़ज़ूब अलैहिम वलज़ालिम, इहा सलबी पहलू जी तशरीह आहे। फरमाई त अल्लाह असांखे सिरात मुस्तक़ीम नसीब फरमाए। सिरात मुस्तक़ीम कंहिंजो रस्तो आहे? मुनअम अलैहिम जो रस्तो आहे। उन्हनि माण्हुनि जो रस्तो आहे जंहिंखे तुंहिंजो इनामात ऐं नवाज़िशूं आहिनि। उहे मुनअम अलैहिम केर आहिनि? तिन खे क़ुरान ॿी आयत में बयानु फरमायो त उहे नबी, सिद्दीक़, शहीद ऐं सालिहीन आहिनि। नबियुनि जो रस्तो सिरात मुस्तक़ीम वारो रस्तो, सिद्दीक़ीन जो रस्तो सिरात मुस्तक़ीम वारो रस्तो, शुहदा ऐं सालिहीन जो रस्तो सिरात मुस्तक़ीम वारो रस्तो। इंसान जी हमेशा कानून इहो आहे त कमालियत 2 शयुनि सां वाबस्तो आहे, हिकिड़ो इल्म सां, ॿियो अमल सां। नबूवत ऐं सिद्दीक़ियत, इहे 2 शोबा आहिनि इल्म जा, ऐं शहादत ऐं सालिहीन, इहे 2 शोबा आहिनि अमल जा। पैगंबर ते इल्म नाज़िल थींदो आहे, सिद्दीक़ उन इल्म जो खज़ानो हूंदो आहे। शहीद अमल करे खून वाहे ट्रैक्टर हणी मैदान साफ़ कंदो आहे। सालिहीन खे पोइ इबादत करण जो मौक़ो मिली वेंदो आहे। पोइ सालिहीन खे छा इबादत करण जो छा मिलंदो आहे? चओ, मौक़ो अची मिलंदो आहे। चवनि था त हज़रत उमर घणियूं फुतवात कयूं, बराबरि हज़रत उमर फुतवात कयूं हुयूं, पर पोइ बि मक़ाम अबू बकर जो मथे आहे, छो त मैदान खे साफ़ करण वारो अबू बकर हो। तंहिंजे करे उमर खे रुकावट कंहिं क़िस्म जी न थी। जॾहिं मानिईन ज़कात ऐं मुर्तदी पहिरीं अबू बकर जे ख़िलाफ़त में कंध मथे कढियो, तॾहिं अबू बकर इहो जेको मुक़ाबले जे लाइ तयारु थियो, ऐं हज़रत उमर जा उन वक़्त में पेर खुता न थिए। हज़रत अबू बकर खे कीअं कैफ़ तो कातिल उन्नास, तूं कीअं माण्हुनि सां मुक़ाबिलो करीं थो? हालांकि ज़ाहिर में कलमो पढ़नि था, तुंहिंजी ख़िलाफ़त कमज़ोर बि आहे, तंहिंजे करे हींअर मुक़ाबिलो न कर। अबू बकर इहो ई जवाबु ॾिनो, अंत जब्बारुन फिल जाहिलियत व ख़वारुन फिल इस्लाम वल्लाहि लौ मनऊनी इकालन कानू युअद्दूनहु इला रसूलिल्लाह लक़ातलतहुम। चईं उमर जॾहिं काफ़िर हुए,
तॾहिं तूं पाण खे बहादुर सम्झंदो आहीं। मुस्लमान थियण खां पोइ तूं बुज़दिल थी पियो आहीं। इस्लाम जे ख़िलाफ़ वॾी बग़ावत कई आहे, पर जेकॾहिं मामूली बग़ावत थींदी पोइ रसी जेतिरी ज़कात अबू बकर वञी सां मुक़ाबिलो कंदो, किताब में जंग जारी ऐं इन ॻाल्हि खे नथो ॾिसां त ख़िलाफ़त बाक़ी रहंदी या न रहंदी। ऐं पंहिंजी ज़िम्मेदारी खे महसूस करियां थो त जेसिताईं मुंहिंजे जिस्म में जान आहे तेसिताईं अल्लाह जो हुकुम बुलंद हुजे। मैदान खे साफ़ कंदड़ कहिड़ो? अबू बकर सिद्दीक़ हो, तंहिंजे करे उमिरि खे अॻियां वधण में दिक़त ऐं तकलीफ़ महसूस कंहिं क़िस्म जी न थिए। नबूवत, नबी जी माना मुख़बिर। मुख़बिर चइबो आहे ख़बर ॾींदड़, यानी आख़िरत जूं ऐं अल्लाह जूं ख़बरूं ॾींदड़। ख़बर जो ताल्लुक़ इल्म सां। फरमाई त मां उल्क़ी फी क़ल्बी अलक़ई तो फी सदर अबी बकर, जेको इल्म अल्लाह से मूं ते नाज़िल कयो उहो मूं पलटाए विधो अबू बकर जे सीने में। इल्म नाज़िल पैगंबर ते थियो, उन पैगंबर जे इल्म जो खज़ानो ऐं हिफ़ाज़त जी पेकी उहा सिद्दीक़ आहे। इहे ॿई शोबा इल्म जा आहिनि। शहादत, अल्लाह जे रस्ते में खून वाहिण, इहो बि हिकिड़ो अमल आहे। सालिहीन, नेकी करण, इहो बि हिकिड़ो अमल आहे। पर शहीद मैदान साफ़ कंदो आहे, तंहिंखां पोइ सालिहीन उन्हनि खे नेकी करण जी तौफ़ीक़ अची मिलंदी आहे। जेकॾहिं को खून वाहिण वारो न हुजे, इस्लाम जे ख़िलाफ़ रंडकूं काफ़ी हुजनि, त करे तोखे ॿ रकातूं पढ़ण जो मौक़ो मिली कोन सघे। सम्झ, मुनअम अलैहिम जो रस्तो, जंहिंजी क़ुरान करीम सिरात मुस्तक़ीम जे ईजाबी पहलू जी तशरीह कई, उहो रस्तो कहिड़ो थियो? जो नबियुनि जो रस्तो, सिद्दीक़ीन जो रस्तो, शुहदा ऐं सालिहीन जो रस्तो। इहो थियो सिरात मुस्तक़ीम जो ईजाबी पहलू। सलबी पहलू त कहिड़ो रस्तो कोन्हे। मग़दूब अलैहिम वलद्दालीन, कंहिंजे अॻियां गैर लॻायो। मग़दूब अलैहिम चइबो आहे यहूद खे, ज़ालिम चइबो आहे नसारा खे। सिरात मुस्तक़ीम उहो आहे जेको नबियुनि जो रस्तो आहे, सिद्दीक़ीन जो रस्तो आहे, शुहदा ऐं सालिहीन जो रस्तो आहे। सिरात मुस्तक़ीम यहूदियुनि वारो रस्तो कोन्हे, नसारा वारो कोन्हे। गैर मग़दूब अलैहिम वलद्दालीन जो मतिलबु इहो थियो। मालूम थियो त यहूदियत ऐं नसरानियत इहे ॿई सिरात मुस्तक़ीम खां हटियल आहिनि। क़ुरान करीम ॿई पहलू कयो। जेसिताईं यहूदियत खे न हटाइबो, नसरानियत खे न हटाइबो, तेसिताईं सिरात मुस्तक़ीम जी वज़ाहत कान थींदी, चिचाई कान थींदी, खुलंदो कंहिं क़िस्म जो न। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, इस्लाम जॾहिं दुनिया ते क़दम रखियो, पैगंबर इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया में इस्लाम जो पैगाम खणी आया, तॾहिं इस्लाम जे मुक़ाबले में कुल ॿ क़ुवतूं हुयूं। घणियूं क़ुवतूं हुयूं? ॿ क़ुवतूं हुयूं। हिकिड़ी मुशरिकीन जी क़ुवत हुई, जेके मके में रहंदा हुआ, जिन जो ग़लबो हो, जेके लात ऐं मनात जा पुॼारी हुआ, पर पाण खे दीन इब्राहिमी खे सम्झंदा हुआ। हिकिड़ो इस्लाम जे मुक़ाबले में मुशरिकीन हुआ। ॿियो इस्लाम जे मुक़ाबले जे अंदरि आले किताब हुआ। आले किताब मां मुराद यहूद ऐं नसारा आहिनि, जेके मुस्लमाननि जे मुक़ाबले जे अंदरि हुआ। यहूद हुआ, नसारा हुआ, जेके मदीने ऐं उन जे आस पास जे अंदरि नजरान वग़ैरह जे अंदरि रहंदा हुआ। इहे ॿ क़ुवतूं इस्लाम जे मुक़ाबले में हुयूं। पैगंबर इस्लाम पंहिंजी 13 साल तबलीग मके में शुरू कई, 10 साल तबलीग मदीने में शुरू कई। 23 सालनि खां पोइ जॾहिं दुनिया मां हिजरत थे कयाऊं, तॾहिं ॿ ॻाल्हियूं फरमायाऊं। फरमायूं त अल यौम यइस शैतानो मिन अन याबुदहुल मुशरिकून फी जज़ीरतिल अरब। फरमायूं त अॼु ॾींहुं शैतान मुशरिकीन खां नाउ में थी चुको आहे। जिन मुशरिकीन दीन इस्लाम में क़दम दाख़िल कयो, शैतान खे पक थी चुकी आहे त हाणे इन्हनि खे आउं रस्ते तां हटाए नथो सघां, इन्हनि खे मुशरिक नथो बनाए सघां। इन हदीस मां मालूम थियो त पैगंबर इस्लाम कंहिंजी तबलीग मुशरिकीन मक्का ते 100% कामयाब वई। वञण वारे वक़्त में पाण मुतमइन हुआ त हाणे हे पक्का मुस्लमान थी चुका आहिनि, शैतान इन्हनि खां नाउमीद थी चुको आहे। बाक़ी मुक़ाबले में क़ुवत आले किताब जी हुई, यानी यहूद ऐं नसारा जी हुई। वञण वारे वक़्त में इहो ई फरमायाऊं त अख़रिजुल यहूद व नसारा मिन जज़ीरतिल अरब। फरमायाऊं त यहूद ऐं नसारा खां मुखालफ़त न कजा, उठ वे न कजा, सरज़मीन अरब मां कढी इन्हनि खे ॿाहिरि कढिजा। मुंहिंजे उम्मत खे जेकॾहिं आख़िरकार ख़तरो आहे त इन्हनि मां हता फरमायाऊं त लतत्तबिउन सुनन मन क़बलकुम शिबरम बि शिबरिन ज़राअम बि ज़राइन हत्ता लौ दख़लू जोर ज़ब्बिन
लतबातुमूह फरमाई त मुंहिंजे उम्मत ते उहो वक़्तु ईंदो जो यहूद ऐं नसारा जी ताबेदारी ॿारी ॿारीअ ते नरी नरीअ ते मुंहिंजी उम्मत कंदी। तव्हां त जेकॾहिं हो ॻोह जे डर में दाख़िल थींदा त मुंहिंजो उम्मती उन्हनि जे पोयां उन डर में घिरण जे लाइ छा थी वेंदो, तयारु थी वेंदो। मालूम थियो अल्लाह जो रसूल जॾहिं दुनिया खे छॾे थो उन वक़्त में जेकॾहिं ख़तरो महसूस कयाई तॾहिं चवाई त इस्लाम खे जेकॾहिं ख़तरो आहे त यहूदियत ऐं नसरानियत मां आहे, तंहिंजे करे इस्लाम जो सही मुक़ाबिल जेकॾहिं कुवत आहे त उहा यहूदियत ऐं नसरानियत वारी कुवत आहे। ॻाल्हि सम्झ में आई? इस्लाम जो मुक़ाबिलो कुवत कहिड़ी अथई? चओ यहूदियत ऐं नसरानियत वारी कुवत अथई, जीअं क़ुर करीम मां मालूम थियो ऐं हदीस पाक मां मालूम थियो। इन जे करे दुनिया जे तारीख़ ते असीं नज़र विझूं था, जॾहिं इस्लाम जो ग़लबो रहियो आहे तॾहिं यहूदियत ऐं नसरानियत उन्हनि खे हमेशह ज़िलत ॾिसणी पई आहे। जॾहिं यहूदियत ऐं नसरानियत जो ग़लबो रहियो आहे तॾहिं मुस्लमान हमेशह परेशान रहियो आहे। बराबरि या न? जॾहिं यहूदियत ऐं नसरानियत जो ग़लबो रहियो आहे तॾहिं मुस्लमान परेशान रहियो आहे। जॾहिं इस्लाम जो ग़लबो हो तॾहिं यहूदियत ऐं नसरानियत हमेशह दलील थी रही आहे। पोइ जुदा ॻाल्हि हुई त मुस्लमाननि पंहिंजे शराफ़त जे करे, अख़लाक़ जे करे, दीनी तालीम जे करे उहे करतूत यहूद ऐं नसारा सां न छॾाया। जॾहिं सलीबी कुवतूं ताक़त में आयूं तॾहिं मुस्लमाननि जे बचनि खे उन्हनि कुठो, औरतुनि जी उन्हनि बेइज़ती कई, शाइरुल्लाह जी उन्हनि बेहुरमती कई, मस्जिदनि खे उन्हनि गायो अची बमनि जे ज़रिए शहरनि जा शहर ऐं ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि से उन्हनि तबाह कया। अॼु दुनिया जे मुक़ाबले में जेकॾहिं सिरात मुस्तक़ीम ऐं इस्लाम जे मुक़ाबले में कुवत आहे त उहा यहूदियत ऐं नसरानियत जी जेका आहे सा कुवत थी अची बणिजे ऐं उहा ई यहूदियत ऐं नसरानियत वारी कुवत आहे। तंहिंजे करे मुस्लमान अरब हुजे, चाहे अजम हुजे, चाहे इंडोनेशिया हुजे, चाहे पाकिस्तान हुजे, चाहे अफगानिस्तान हुजे, चाहे चीचिया हुजे, हर जॻह ते मुस्लमान हिननि जे ज़ुल्म जो शिकार आहे, परेशान ऐं मग़लूब आहे। असली कुवत ऐं ताक़त इस्लाम जे मुक़ाबले में जेकॾहिं आहे त इहा ई कुवत आहे। पोइ जुदा ॻाल्हि आहे त मज़हबी लिहाज़ सां उहे असांजो मुक़ाबिलो नथा करे सघनि। यहूदियत जे मज़हब में ऐं नसरानियत जे मज़हब में उहा कुवत कोन्हे जो इस्लाम जे मज़हब जो मुक़ाबिलो करे सघनि। बराबरि हुन वटि मादी वसाइल घणा आहिनि, हुन वटि बम आहिनि, दुनिया जूं तरक़ियूं आहिनि, पैसो हुननि वटि आहे, डॉलर ऐं पाउंड हुननि वटि आहे, पर अमेरिका जी पूरी कुवत, रूस जी पूरी कुवत, यहूदियत जी पूरी दौलत तौरात या इंजील जो हिकिड़ो हाफ़िज़ पैदा करे कान सघी आहे। ऐं तव्हां मुस्लमान आहियो जिन जा नंढड़ा बच्चा, ग़रीबनि जा बच्चा, जिन जे घर में शायदि खाइण जे लाइ अटो ऐं पाइण जे लाइ कपिड़ो न हुजे, उन्हनि जे ॿारनि जे सीननि में अलाह सिंह 30 सिपाहियुनि वारी अमानत महफ़ूज़ कई आहे ऐं पंहिंजे अखियुनि सां इहो नज़ारो ॾिसी रहिया आहिनि। तिलस्टन केॾो वॾो ताक़त वारो आहे, रूस जो यल्सन केॾो आहे, यल्सन ऐं हुनजो पे तिलस्टन ऐं हुन जा सभु ख़ानदान गॾिजी तौरात जूं 5 आयतूं या इंजील जा हिकिड़ो पारो बि यादि नथा करे सघनि। हिन नंढड़े आफ़र वेही हिन ॻोठ जे अंदरि 30 सिपाहियुनि वारो क़ुर यादि करे दुनिया खे चैलेंज करे ॿुधायो त हिन दीन जो मुहाफ़िज़ जेकॾहिं आहे त अल्लाह जी ज़ात आहे। बसि इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। जेके असांखे हींअर आकरा आहिनि उन वटि संदन मज़हब मौजूदु आहे। यहूदियत वटि संदन मज़हब मौजूदु कोन्हे, ईसाईयत वटि संदन मज़हब मौजूदु कोन्हे, वाणियुनि जे गीता वटि संदन मज़हब मौजूदु कंहिं क़िस्म जो कोन्हे। ऐं त ग़ालिब असांखे टिपियो वेठा आहिनि पर मज़हबी हैसियत हुननि जी कंहिं क़िस्म जी कोन्हे। सभिनी यहूदियुनि खे चैलेंज आहे त तव्हां साबित करे ॾियो त इहो तौरात उहो ई आहे जेको मूसा ते नाज़िल थियो हो। इंजीलनि खे ऐं ईसाईनि खे चैलेंज आहे तव्हां साबित करे ॾियो त हीउ इंजील उहो ई आहे जेको ईसा ते नाज़िल थियो। ईसा वारे इंजील खे त हिननि टुकड़ा टुकड़ा करे छॾिया। अॼु दुनिया में 4 इंजील आहिनि, इंजील मता जुदा, इंजील यूहन्ना जुदा, इंजील मुर्कस जुदा, इंजील लूका जुदा। हर हिकु इंजील जूं ॻाल्हियूं ॿिए जे ख़िलाफ़ थियूं अची वञनि, पर असांजो तजुर्बो न पर ईमान आहे त हिन ॿाराड़ी जे ॻोठ में उहो ई क़ुर पढ़ियो वञे थो, अलहमद खां वठी वरनास ताईं, जेको बैतुल्लाह में पढ़ियो वञे थो, जेको मस्जिद नबी में पढ़ियो वञे थो। 1400 साल खां पोइ हिन दौर में क़ुर उहो ई पढ़ियो वञे थो जेको 1400 साल हिन खां अॻु में पैगंबर जे दौर में पढ़ियो वेंदो। दलील कहिड़ो त हर ज़माने जे अंदरि लखनि जे तादाद में क़ुर जा हाफ़िज़ जो क़ुर नक़ल कंदा असांजी पहुचाईंदा रहनि। जंहिंमें आयत त परे रही, लफ़्ज़ त परे रहियो, पर ज़बर ऐं शेर जो फ़र्क़ु जेको आहे सो बि केरु करे नथो सघे। जेकॾहिं वरी को माण्हू क़ुर जी हिकिड़ी
ज़बर ऐं ज़ेर जो फ़र्क़ु करे त पोयां अखर ॾियण वारा उनखे छवनि जे तादाद में मौजूद आहिनि। इन्ना नहनु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। तंहिंजे करे यहूदियत खे पक थी चुकी आहे, ईसाईयत खे पक थी चुकी आहे त मुस्लमाननि खां मज़हब फुरे नथो सघिजे, मुस्लमाननि खां किताब फुरे नथो सघिजे। तंहिंजे करे हुननि जी महिनत हींअर इस्लाम जे ख़िलाफ़ न आहे, मुस्लमान जे ख़िलाफ़ आहे त मुस्लमान खे पंहिंजे मज़हब खां कीअं हटाए, मज़हब फेराए नथो सघे। इहा उन्हनि खे पक थी चुकी आहे त कुझु बि नथा करे सघूं, हिननि खां सॼण किताब खसे कंहिं क़िस्म जो नथा सघूं। बाक़ी रहियो त मुस्लमान खे फेराइजे, उनखे इस्लाम जे ख़िलाफ़ ऐं बाग़ीअ खे बनाइजे। पूरी ज़ोर ऐं पूरी महिनत उन ते हली रही आहे। बहरहाल इस्लाम जे मुक़ाबले में जेकॾहिं कुवत आहे त आले किताब यानी यहूदियत ऐं नसरानियत जी। इन जे करे मुंहिंजा मोहतरम दोस्तो, जो का असांजो तक़ाबुल जेकॾहिं आहे त नसरानियत सां आहे त दुनिया में हर जॻह ते असांजो तक़ाबुल थो अची वञे। अॼु जेकॾहिं ॾिसंदा त सभु मुल्की लिहाज़ सां असांजो तक़ाबुल आहे त तालीमी लिहाज़ सां बि असांजो तक़ाबुल आहे। हुननि जे तालीम जो तरीक़ो जुदा, असांजे तालीम जो तरीक़ो जुदा। हुननि जे तालीम जे लाइ नाला जुदा, असांजी तालीम जे लाइ नाला जुदा। हुते जेके पढ़ियल आहिनि तिन जूं डिग्रियूं जुदा, हिते जेके पढ़ियल आहिनि तिन जूं डिग्रियूं छा थियूं अची वञनि चओ जुदा। हुते कॉलेज आहिनि, हुते यूनिवर्सिटियूं आहिनि, हुते वॾा वॾा लक़ब मिलंदा आहिनि, हिते मदरसा आहिनि, पोइ हिफ़्ज़ जा हुजनि या क़ुर जा हुजनि जंहिंमें क़ुर ऐं हदीस पढ़ायो वेंदो आहे। होॾां ॿिया इल्म पढ़ाया वेंदा आहिनि, हेॾां क़ुर हूंदो आहे, हदीस हूंदी आहे, फ़िक़्ह हूंदी आहे। उन्हनि खे सम्झण जा जेके आलात ऐं असबाब जेके आहिनि से उन्हनि खे पढ़ाया वेंदा आहिनि। हेॾां हाफ़िज़ ऐं आलिम तयारु थींदो आहे, मुफ़्ती ऐं शेख़ुल हदीस तयारु थींदो आहे, वली ऐं कुतुब तयारु थींदो आहे, आबिद तयारु थींदो आहे। होॾां जेको आहे सो मिस्टर अची तयारु थींदा आहिनि। सभु कंहिंजा उहिदा जेके आहिनि से पंहिंजा था अची वञनि। हिते ॾाढ़ी वारो तयारु थींदो आहे, हुते ॾाढ़ीअ कूड़ियो तयारु थींदो आहे, हिते नुमाज़ी तयारु